अॼु जेको आहे असां जनरल कैटेगरी जो जेको पेपर थियो आहे 4/5/2024 ते उनजो हिसो जेको आहे सिंधी वारो असां उन सिंधी पोर्शन खे हल करण था वञूं। त इन में जेको आहे सिंधी पोर्शन उनखे बिना देर जे असां स्टार्ट कंदासीं, हलंदासीं पंहिंजे पहिरें सवाल जी तरफ़। असांजो हिन में जेको सवाल आहे 41 नंबर सवाल आहे, सिंधी ॿोली किताब जो किताब कंहिंजो लिखियलु आहे? त सिंधी ॿोली किताब जेको आहे सिराज जो लिखियलु आहे। सिराज जो जेको लसानियत ते लिखियलु आहे, छा ते लिखियलु आहे? लसानियत ते लिखियलु इन जो किताब आहे। इहो जेको आहे हिन जो आहे सिराज जो, त हिन जो ऑप्शन जेको आहे बी सही आहे। उन खां पोइ आहे सिंधी अदब में अफ़साननि जो किताब करबला कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे ऑप्शन ए में खैरुनिसा जाफ़री ॾिनो अथनि, बी माणिक, सी नूरुल हुदा शाह, टियों आहे शौकत हुसैन शोरो। त इन में जंहिंजो पढ़ियलु हूंदो उनखे त पक हूंदी, इहो जेको आहे नूरुल हुदा शाह जो लिखियलु आहे करबला जेको आहे अफ़साननि जो किताब। सवाल नंबर असांजो 43 आहे, कहिड़ो दास्तान रज़मिया आहे? हाणे इन में ॾिसो जेको रज़मिया दास्तान या रज़मिया किसो उहो छा खे चयो वेंदो आहे? हिन में असां जेकॾहिं ॾिसूं दोदो चनोसर, इहा जेका आहे इन्हनि जी हिकु जंग हुई, इन जंग जो किसो हूंदो, दास्तान हूंदो, बयानु थियलु हूंदो। ॿियो आहे लाखो फुलाणी ऐं मेहर राणी, इन्हनि जो नीम अश्किया दास्तान आहे। मूमल राणो ऐं लैला चनोसर, इहे बि रोमानवी जेके आहिनि दास्तान आहिनि, नीम अश्किया दास्तान आहिनि। त इन में जंहिं पे रज़मिया शाइरी या रज़मिया किसो या दास्तान उनखे चवंदा आहिनि जंहिंमें जंग जे बारे में हुजे या उन जे बारे में बाबति कुझु ॿुधायो वञे, उनखे रज़मिया शाइरी चइबी आहे। त इन जो ऑप्शन जेको ए आहे उहो सही आहे, दोदो चनेसर। सवाल नंबर 44 आहे, ॾिसो उन में जुमिले में इस्म या ज़मीर जूं कुल जेके आहिनि जुमिले में इस्म या ज़मीर जूं कुल जेके आहिनि केतिरियूं हालतूं थींदियूं आहिनि? हाणे जुमिले में इस्म या ज़मीर जूं कुल जेके आहिनि 5 हालतूं थींदियूं आहिनि। उहे कहिड़ियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि? जेका हालत फ़ाइली हिकिड़ी हूंदी आहे, हालत फ़ाइली, ऐं ॿी मफ़ूली, ऐं टीं ॾिसंदो त जेका आहे हालत जरी थींदी आहे, ऐं चौथी थींदी आहे हालत इज़ाफ़त, सभिनी खे ख़बर हूंदी जंहिं तयारी कई हूंदी, ऐं 5 हूंदी आहे हालत निदा। त इन जो जेको ऑप्शन आहे उहो आहे बी सही आहे। हाणे तव्हां ॾिसंदो तक़रीबन जेके हिन में आहिनि, जेके 10 सवाल आहिनि उन में तव्हां नोट कयो त बी ऑप्शन जेके आहिनि इन में तक़रीबन सही विया आहिनि। त हिन जो बी ऑप्शन सही आहे, 5 हालतूं थींदियूं आहिनि। हाणे सवाल आहे शाह करीम शाह लतीफ़ जो रिश्ते में छा हो? हिन खे अगरि ॾिसंदव त इहो बि सफ़ा टोकन क्वेश्चन हुयो, सभिनी कयो हूंदो सही। त पीउ ॾाॾो, पर ॾाॾो या तड़ ॾाॾो, इहो जेको हुयो हिन जो तड़ ॾाॾो हुयो। त डी ऑप्शन हिन जो सही आहे। सवाल नंबर 46 खे ॾिसंदासीं, सामी कहिड़े दौर में ॼाओ हो? हाणे सामी जेको आहे त टालपरनि जे दौर जो। हाणे इन में जेको आहे उहो पुछनि था कहिड़े दौर में ॼायो हुयो? त जेकर ॾिठो वञे त इन जी पैदाश जेको आहे 1743 में आहे। 1743 में आहे त इहो जेको आहे कलोड़नि जो दौरु आहे। छो त कलोड़नि जो दौरु तक़रीबन 1700 खां स्टार्ट थियो आहे, 1782 ताईं। त हिन जो जेको आहे ए ऑप्शन सही आहे। हाणे आहे ओझड़ में अटकण, हथ खणण। सवाल नंबर 47 खे ॾिसूं था, ओझड़ में अटकण, हथ खणण, अख ॾेखारण सिंधीअ ॿोलीअ में छा आहिनि? त इहे जेके आहिनि ए ऑप्शन आहे पहाका, बी आहे इस्तलाह, सी चवणी, डी वर्जेस। हाणे इनखे ॾिसो, पोइ वीडियो ठाही हुई उन में तव्हांखे ॿुधायो हुयो इन जी हिंट ऐं निशानी, त जंहिंमें जंहिं लफ़्ज़ में मुसद्दर अखर एंड में हुजे जिते ख़तमु थिए पियो, मुसद्दर अखर कहिड़ो आहे? हेड़ूं। हिन खे जीअं ओझड़ में अटकण, हथ खणण, अख ॾेखारण, इहे जेका आहिनि इन्हनि जी निशानी आहे, इनखे इहे इस्तलाह में हूंदा आहिनि। मुसद्दर जिते जेको लफ़्ज़ मुसद्दर ते ख़तमु थिए थो उनखे असां इस्तलाह चवंदासीं, इहा हिकिड़ी इन्हनि जी निशानी आहे। त हिन जो बी ऑप्शन सही आहे। हाणे सवाल नंबर 48 खे ॾिसो, सिंधीअ ॿोली कहिड़ी रस्मुल ख़त में लिखी वेंदी आहे? त सिंधी ॿोली जेका आहे उहा अरबी रस्मुल ख़त में लिखी वेंदी आहे। सवाल नंबर असांजो आहे 49, ॾिसो कहाणियुनि जो मजमूओ ख्वाबनि जी सरहद कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे मुनव्वर सिराज जो लिखियलु आहे, मुनव्वर सिराज जो लिखियलु आहे। सवाल नंबर असांजो लास्ट आहे, तारीख़ 50 सवाल आहे, 50 नंबर सवाल खे ॾिसो था, तारीख़ तमदुन इस्लाम कंहिंजो लिखियलु आहे? इहो तारीख़ तमदुन इस्लाम जेको आहे इहो तव्हांजे सेकेंड ईयर जे सिंधी लाज़मी बुक में जेको आहे सबक़ु आहे, ऐं जंहिं इनखे पढ़ियो हूंदो उनखे यादि हूंदो, इहो जेको आहे करीम बख़्श चन्ना जो लिखियलु आहे।
इहो हुया असांजे सिंधी पोर्शन में 10 सवाल जंहिंखे असां हल कयोसीं। इंशाल्लाह जेका की आहे पूरी सही हूंदी ऐं इन में का बि ग़लती न हूंदी। वरी बि इंसान को बि परफेक्ट न आहे, अगरि का ग़लती हुजे त कमेंट लाज़मी कजो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हां जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त इनखे सब्सक्राइब, लाइक, कमेंट लाज़मी कजो ऐं बेल आइकॉन जे बटन खे लाज़मी प्रेस कजो त जीअं हर अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।